हिते जी कुकड़ जेका तव्हांखे ॾेखारींदासीं जेका उहे कहिड़े हिसाब सां आहिनि। कुझु कुकड़ूं असांखे हिते नज़र आयूं आहिनि। हीअ ॾिस कुकड़ो जेका तव्हां ज़मीन सां गॾु हली रही आहे। हीअ कुकड़ जेका असां ॾिसो हिकिड़ी अजीब क़िस्म जी कुकड़ असांजे शहर में अथई ऐं उहे हली रही आहे। ऐं हेॾा बि हीअ कबूतर ऐं हीअ शहर जा मनाज़िर आहिनि जेके अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। असांखे मौजूदु आहियूं जिते हीअ परिंदा जेके आहिनि उहे हिन पिंजरे में आहिनि। हीअ परिंदा तोता आहिनि हिकिड़ा अजीब क़िस्म जा, उन्हनि खे ॾिसी सघो था। ऐं हीअ जेको मसनूई तौर ते हिकिड़ो बाग़ बनायो वियो आहे ऐं हीअ तोता आहिनि काफ़ी क़िस्म जा जेके तोता आहिनि अजीब रंगीन तोता आहिनि। हिन जा नसुल बि ॾिसी सघो था। ऐं हीअ जेके आहिनि वरी पथरनि जी जेके अंगूठियूं वॾी क़िस्म जी ठाहियूं वयूं आहिनि। ऐं मार्केट जेका आहे काफ़ी पोयां बि छॾे आया आहियूं जेका बंदि हुई। ऐं हीअ नाई जो दुकानु आहे। मार्केट मुकमल तौर जेको तूफ़ान जे लिहाज़ खां दोस्तो अव्हांखे जीअं ॿुधायो त मार्केटूं हिते जो बंदि आहिनि। असीं कुझु ख़रीदारी करण जे लाइ निकितासीं पर असांजी क़िस्मत इहा हुई जो अॼु ज़ियारतूं बि जेके आहिनि असांजो मुल्तवी करणियूं पयूं ऐं जेको ख़रीदारी बि करण जे लाइ निकितासीं उहा बि जेका बंदि आहे।